छठो का खबर शामिल क्यों पिया। अब्दुल सत्तार दरस की रिपोर्ट मुताबिक टाउन कमेटी मीरपुर साकरो के मुलाजमन जो एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मीरपुर साकरो खिलाफ बाहुन से कारियों पटियों बधी एहतजाज। एक कलाक ताईं धरनो रोड के बिन्हीं पासन का सभई गाड़ियों बीजी वही। शालतीब मजदूर यूनियन के अगवानन कामरेड इब्राहिम शोरो, तालिब चांजो, मीर आली बलोच, GSN महाज के मुर्तज़ा लाशारी, शाहजहान मंगी, अब्दुर्रहीम खासकेली, नजीब बलोच और बियन की अगवानी में टाउन मुलाजमन स्टाफ आडो बाहुन से कारियों पटियों बधी एहतजाज करे धरनो है। अगवानन जो चवण हो त टाउन एडमिनिस्ट्रेटर कम करण बावजूद मुलाजमन की पगार में कटवटी करे रहियो आहे। उन्हनि चयो त अलाउंस बि नथो ॾिनो वञे। टाउन में वॾी तबाही करे छॾी आहे। असांजे मुलाज़मन खां हर महीने 5,000 खां 10,000 रुपया कटवटी करे रहियो आहे। उन्हनि चयो त काफ़ी भेरा एहतजाज कयासीं पर को बि खरतेल नथो निकिरे। उन्हनि चयो त टाउन में कमु असीं करियूं ऐं ज़ुल्म बि असां सां थी रहियो आहे। धरनो 1 कलाक खां पोइ ख़तमु कयो वियो।